नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे करड़ाह मां ख़बर ॾींदा हलूं त करड़ाह में सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल पीरल दायो खे आजयाणो ॾिनो वियो आहे। सिंधी अदबी संगत शाह करड़ाह ऐं प्रेस क्लब करड़ाह पारां तकरीब मुनक़द कई वई है। परेल दाए थोड़े अरसे में पंहिंजी महिनत सां हिकु नई उमंग पैदा करे छॾी है। करड़ाह में सिंधी अदबी संगत सेक्रेटरी जनरल परेल दायो खे आजयाणो ॾिनो वियो। सिंधी अदबी संगत शाह करड़ाह ऐं प्रेस क्लब करड़ाह पारां कोठायल तकरीब में शाइरनि अदीबनि साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते आयल महिमान हसास जे सेक्रेटरी जनरल परेल दाए खे प्रेस क्लब जे सदर हुसैन अली फुल अजरक जो तोहफ़ो पेश कयो, जॾहिं त नाम्यारे शाइर अदीब बशीर मंगी खे सिंधी अदबी संगत शाह करड़ाह जे सेक्रेटरी शाइर मुर्तज़ा फुल अजरक जो तोहफ़ो पेश कयो, जॾहिं त ॿियनि आयल महिमान खे पिण अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। तकरीब खे ख़िताब कंदे परेल दाए चयो त सिंधी अदबी संगत हमेशा सिंध जे हर मसइले ते भरपूर नमूने सां आवाज़ बुलंद कयो है। सिंध जे ॿेटनि ते कब्ज़े जी ॻाल्हि हुजे या सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जी मुहिम हुजे, हसास हमेशा भरपूर नमूने सां एहतजाज रिकॉर्ड करायो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।